नाज़रीन, वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो है त दहशतगर्दी के ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदासीं। दहशतगर्दी के जी बलूचिस्तान में भी मुश्किलातूं पैदा कयूं आहिनि। ख़ारिजियुनि खे पाड़ेसरी मुल्क जी सपोर्ट अफ़सोसनाक आहे। कोटिया में सियासी अॻवाननि खे ख़िताब कंदे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो है त फील्ड मार्शल दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जी क़यादत करे रहियो आहे। ख़ारिजियुनि खे पाड़ेसरी मुल्क जी सपोर्ट अफ़सोसनाक आहे। सिक्योरिटी फोर्स ऐं अवाम जूं क़ुर्बानियूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो आहे त NFC एवॉर्ड में पंजाब पंहिंजे हिसे जा 11 अरब रुपया बलूचिस्तान खे ॾिना। समूरनि चैलेंजेस बावजूद बलूचिस्तान काबीना अवामी ख़िदमत में मसरूफ़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत बलूचिस्तान जे तरक्की लाइ संजीदा आहे। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदासीं। दहशतगर्दी KPK जी बलूचिस्तान में भी मुश्किलातूं पैदा कयूं आहिनि। ख़ारिजियुनि खे पाड़ेसरी मुल्क जी सपोर्ट अफ़सोसनाक आहे। कोटिया में सियासी अॻवाननि खे ख़िताब कंदे वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो आहे त फील्ड मार्शल दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जी क़यादत करे रहियो आहे। ख़ारिजियुनि खे पाड़ेसरी मुल्क जी सपोर्ट अफ़सोसनाक आहे। सिक्योरिटी फोर्सिस ऐं अवाम जूं क़ुर्बानियूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त NFC एवॉर्ड में पंजाब पंहिंजे हिसे जा 11 अरब रुपया बलूचिस्तान खे ॾिना। समूरनि चैलेंजेस बावजूद बलूचिस्तान काबीना अवामी ख़िदमत में मसरूफ़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत बलूचिस्तान जे तरक्की लाइ संजीदा आहे।